ॾिस ॾियां थो सिंध टीवी जे समूरे सथ खे जिन्हनि ही हेॾो ख़ूबसूरत प्रोग्राम रचाइण जे लाइ पंहिंजी जेका आहे कोशिशनि सां सॼी सिंध में इहो ॾिणु 6 डिसंबर जे हवाले सां प्रोग्राम थी रहिया आहिनि। ख़ासि करे सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि जिते जिते असांजा सिंधी माण्हू रहनि था उहे बि हुते प्रोग्राम करे रहिया आहिनि। असां चऊं था त इहे सिंध जा ॿेट ऐं सिंध जी ज़मीन, सिंध जा वसीला, सिंध जा दरिया, सिंध जा समुंड जेके बि शयूं आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं उहे सिंधी माण्हुनि जी मिल्कियत आहिनि। उन्हनि मां के शयुनि खे विकिणण या उनजो कॾहिं बि सोचो न वञे। हीअ असांजी सकाफ़त आहे। हिन सकाफ़त सां हथ चुरांद असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं, चाहे कारूंजर हुजे या हीअ जेके सिंध जा ॿेट आहिनि इहे असांजी मिल्कियत आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं। ताज़ो जीअं वफ़ाक़ी गवर्नमेंट उन्हनि ते ऑर्डिनेंस सदारती ऑर्डिनेंस जारी करे उन्हनि ते कब्ज़ो करणु, उन्हनि ते वलार करण जो जेको मनसूबो उहो रचायो आहे, जेका साज़िश सटी आहे, उनखे असांखे बेनकाब करणो आहे। तव्हां हिननि जा वीचार ॿुधा, लेखकनि अदीबनि जो चवणु आहे त अहिड़ियूं तक़रीबूं मुनक़िद थियणु घुरिजनि ऐं सिंध टीवी जे सॾु हुन वंडायो आहे त अहिड़ा सिंध टीवी तरफ़ां जेको आहे ॻोठनि में प्रोग्राम थियणु घुरिजनि। कैमरामैन इरफान ख़ासकली सां गॾु अख्तर सामू, सिंध टीवी न्यूज़, नंगरबार।